पाक फौज तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान के इल्जामन के रद्द करे छड़ियो। तर्जुमान चवण है इमरान खान जा इल्जाम बेबुनियाद कूड़ बदनीयती ते बदल न बर्दाश्त करण जोगा आहिनि। एक साल का फौजी एहलकारन खिलाफ सियासी मकसद ला इल्जाम हया पिया वजन। सियासी अगवान कूड़ा इल्जाम हण जो सिलसिलो बंद कन। कूड़ा बेबुनियाद इल्जाम हिन बदिरां कानूनी रस्तो अख्तियार करण घुर्जे। अदालती सुधारन खिलाफ सुप्रीम कोर्ट जो मनानामो बरकरार। ॿुधणी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी अटॉर्नी जनरल के सुभाणे ताईं पार्लियामानी कमेटी जो रिकॉर्ड पेश करण जी हिदायत। फुल कोर्ट जोड़ बाबत दरखास्त ते अटॉर्नी जनरल जा दलील मुकम्मल। जजन ते इल्जाम लगे त ट्रायल सुप्रीम कोर्ट जो थींदो आहे। बेंच जोड़न जा अख्तियार सुप्रीम कोर्ट वटि आहिनि। बेंच जो हिकु मेंबर 3 हफ़्तनि लाइ दस्तियाब नाहे। बज़ाहिर केस फुल कोर्ट जो न लिखी रहियो आहे। चीफ जस्टिस फुल कोर्ट जो जवाब पार्लियामेंट पंहिंजे कानूननि में ॾेई छॾियो आहे। अदालती सुधारनि जे बिल मूजिबि 5 रुकनी बेंच आइन जी तशरीह बाबति केस ॿुधंदी। पार्लियामेंट चवे थी त 5 रुकनी बेंच हुजे। अटॉर्नी जनरल चवे थो त फुल कोर्ट लॻे थो त हुकूमत जी गणप कमज़ोर थी चुकी आहे। हिते केतिरा जज वेठल आहिनि। जस्टिस इजाज़ुल हसन। पब्लिक अकाउंट्स कमेटी तरफा जस्टिस मज़ार नकवी समेत जजन के असासन वेल्थ स्टेटमेंट टैक्स रिटर्न और प्लॉट जा तफसील तलब। 15 ॾींहनि अंदर चइनी सूबनि के इदारन के रिपोर्ट ॾियण जी हिदायत। PAC चेयरमैन नूर आलम जो चवण आहे त क़ौमी असेंबली जस्टिस मज़ाहिर अली अकबर नकवी के असासन जी छंड छाण करण की हिदायत कई आहे। हू पहिरियां समूरनि इदारनि खां आमदनी असासन बाबति तफसील घुराईंदा। छा जस्टिस मज़ार नकवी के इनकम टैक्स रिटर्न्स ज़ाहिर कयल असासन जा तफसील वटि मौजूद आहिनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन साकिब निसार के मुल्की तारीख़ जो तकरारी जज करार ॾेई छॾियो। साकिब निसार जे फ़ैसिलनि खे रद्द करण लाइ पार्लियामेंट में कानून साज़ी कराइण जो मुतालबो संदसि चवण आहे त साकिब निसार मुखालफ़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे इमरान खान के फ़ाइदो पहुचायो। साकिब निसार अञा भी इमरान खान लाइ फ़ैसिलनि में इमरान खान लाइ माइक्रो मैनेजमेंट करे रहियो आहे। साकिब निसार संदसि पुट तहरीक इंसाफ जूं टिकेटूं विकिरो करण में मुलविस आहिनि। साकिब निसार जे फ़ैसिलनि खे रद्द करण लाइ पार्लियामेंट में कानून साज़ी थियणु घुर्जे। अदालतूं अञा भी इमरान खान सां लाडले बारो डील करे रहियूं आहिनि। अॻूणे सदर आसफरी ज़रदारी दफ़ा मकानी इदारनि जी नंढी चूंड में कामयाबी ते जियालनि खे वाधायूं। संदसि चवण आहे त मकानी इदारनि जी नंढी चूंड में PPA जी कामयाबी कारकुननि जी बहितरीन ख़िदमत जो नतीजो आहे। कराची जे जियालनि शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। PPA जा कारकुन हामी बिलावल भुट्टो ज़रदारी जी हक़ीक़ी ताक़त आहिनि। आम चूंडुनि में भरपूर तयारी सां हिसो वरितो वेंदो। मकानी इदारनि जी नंढी चूंड में PPA जी कामयाबी अवाम जे एतमाद जो इज़हार आहे। कराची जे रोडन अंडरपासिस फ्लाईओवर्स अस्पतालुनि ऐं नेकाली निज़ाम खे PPA अवलियत जे बुनियाद ते तामीर कयो। आदमशुमारी ते PPA अवामी मुफ़ादनि में वाज़े मौक़िफ़ रखियो। PPA कराची जे अवाम जे हक़नि जी जंग खुलियल दिलि सां विड़ी आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। जमायत इस्लामी तरफा कराची में मकानी इदारनि जी नंढी चूंड जा नतीजा क़बूल करण खां इनकार। हाफ़िज़ नईम जो चवण आहे त इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ चूंडूं कराइण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। मकानी इदारनि जी नंढी चूंड में बदतरीन धांधली करे रिकॉर्ड तोड़िया विया आहिनि। कराची जो नओं मेयर जियालो हूंदो। बिलावल जी अॻकथी सच साबित थी आहे। जमायत इस्लामी खे मिलियल मैंडेट जी जांच थियणु घुर्जे। PPA डिजिटल आदमशुमारी बाबति वाज़े मौक़िफ़ अख्तियार कयो आहे। मुतसावा PPA अवाम जे वोट सां इक़्तिदार हासिल कंदी आहे। जियालो मेयर थियण जी ॻाल्हि ते मुख़ालिफ़ तपी बाहि थी वेंदा आहिनि। हथरादू ऐं पॉकेट पार्टियुनि खे कॾहिं कॾहिं कामयाबी मिलंदी आहे। पीपल्स पार्टी 50 सालनि खां अवामी सियासत करे रही आहे। निसार कोड़ो वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ चौधरी चयो आहे त 2017 में थियल साज़िश सभिनी साम्हूं अची रही आहे। साज़िश जे मददगारनि खे खुलियल छॾियो वियो त वधीक नुक़सान थींदो। ऑडियो लीक जो नोटिस छो न वरितो वञे। आइन तहत 90 ॾींहनि अंदर आम चूंडूं लाज़मी आहिनि। छा आइन कंहिं सां नाइंसाफ़ी जी इजाज़त ॾिए थो? अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त तहरीक इंसाफ साज़िश तहत 2 सूबनि जूं असेंबलियूं टोड़ियूं आहिनि। छा 14 मई ते आम चूंडूं कराइण मुमकिन थी सघंदियूं? जीअं ई हालतूं बहितर थींदियूं अवाम खे रिलीफ मिली सघंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी भारत में हुकूमत जी पॉलिसी तहत ॻाल्हियूं कयूं आहिनि। परॾेही वज़ीर जे दौरे बाबति तंग नज़रिये जो मुज़ाहिरो न करणु घुर्जे। PPA सेनेटर पलवशाह खान जो चवण आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत वञी मोदी खे चैलेंज कयो। कश्मीर जो केस विढ़ियो। मोदी खे चैलेंज करण जी ॻाल्हि इमरान खान खे
हज़म न थी रही है। तहरीक इंसाफ चेयरमैन कश्मीर की वकालत करण बदिरां मोदी की मदद पियो करे। भारत आलमी सतह ते पाकिस्तान के अकेलो करण की कोशिश करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ केपी में अटे जे बहरान जो नोटिस वतो, जांच करण जो हुकुम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पंहिंजे सलाहकार इंजीनियर मकाम सां फोन ते राब्तो अटे जे बहरान ते गणतीस दायर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमत खे केपी में पंजाब जेतिरो ई प्यार आहे। सदर आरिफ अलवी जस्टिस मुसरत हिलाली के पेशावर हाई कोर्ट की चीफ जस्टिस तौर मुक़ररी की मंजूरी दे छड़ी। सदर आरिफ अलवी आइन के आर्टिकल 175 तहत मुसरत हिलाली के पेशावर हाई कोर्ट की मुस्तकिल चीफ जस्टिस मुक़रर कयो। खैरपुर भरिसां हथियारबंदनि जे ॻोठ ते हमले में सगा भाइर बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि फ़कीर मोहम्मद फुलपोटे शाह बख्श फुलपोटे के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हैदराबाद में मामूली ॻाल्हि तां पंहिंजे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शाह लतीफ़ कॉलोनी में ज़ाहिर शाह वॾे भाउ खे फायरिंग करे क़तल कयो। खोड़ावे जो जतोई भट्टी बिरादरी में खूनी तकरार जो निबेरो। 71 लाख रुपया ॾंढ पीपी एमपीए नईम खल जे सरपंच जी हेठि जिरगे में भरियूं खीर खाधी। हैदराबाद में सरकारी वकील का घर खाली कराने खिलाफ वकीलन जो एहतजाजी मुजाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो ट्रैफिक मुअत्तल। अॻवांडो चवण आहे त इंतजामिया ऐं पुलिस सलीमुल्लाह शेख के घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि जी तौहीन करे घर खाली करायो। हैदराबाद के कमिश्नर ऐं ॿियनि खिलाफ कार्रवाई कई वञे। सिंध में मैट्रिक के इम्तिहान जो पहिरों ॾींहुं बदइंतज़ामी। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, नवाबशाह, मिपोखात के शहरन में 9, 10 क्लास के इम्तिहान दौरान कापी की धूम। मुख़्तलिफ़ हंधन ते पेपर आउट। इंतजामिया कापी ते कंट्रोल करण में नाकाम। मीरपुर बुरड़ो में मुग़वी पीरसन की बाज़ियाबी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसन जो चवणु आहे त पुलिस मुग़वी ग़ुलाम अली बुरड़े की बाज़ियाबी लाइ के भी कदम न खंया आहिनि। ठरी बीरवाह में ॻोठाणे मुरीद हुसैन बामण के क़ातिलनि की गिरफ़्तारी लाइ वारसन में सिविल सोसाइटी की एहतजाजी रैली। थाणे अॻियां धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस की नाअहलियत सबब मुरीद बामण के क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। वारसन के केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मीरपुर साकरो में एम्बुलेंस न मिलण सबब नींगर फोत थियण वारे वाक़े खिलाफ ठटे में एहतजाजी मार्च ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे बेहड़ में हथियारबंदनि की फायरिंग में 3 ॼणा मरणी। ज़ख़्मी ते वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफिक मुअत्तल। घोसपुर में अगवा थियल 4 ॼणा अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। नौजवान सज्जण वीराणी की अमर तरफ़ा मुग़वी की बाज़ियाबी लाइ पाक किताब घुमाए वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ा सीनियर अदाकारा शबीरा जना जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान। सिहत खाते के इलाज लाइ समूरियूं सहूलतूं ॾियण जी हिदायत। संदसि चवणु आहे त शबीरा जना सीनियर अदाकारा आहे। संदसि इलाज जो समूरो ख़र्च सिंध सरकार अदा कंदी।